मेड़ थाने ते मौजूदु आहियूं ऐं हीअ यूनिस कंबराणी आहे। हिन खां फुर्ती आहे सिंधी बुटड़ा रोड ऐं थेबा ॻोठ वटि वधीक ई पाण हिते थाणे ते मौजूदु आहे। हिन खां पुछंदासीं त यूनिस तव्हां खां कीअं फुर्ती आहे भला? अस्सलाम वालेकुम सर। असल में मां जुमे जुमे ते वेंदो आहियां पंहिंजे ॻोठ। मुंहिंजे वाल साहब जो हाणे थी वियो आहे गज़ियो, सो मां वेंदो आहियां जुमे जुमे ते वॾी मज़ार था थियण। सो मां ईअं वञा पियो, ॿियो दोस्त हुयो मुंहिंजो गॾु मूंसां। असां वञूं पिया हितां नूरशाह खां परते ते फिरियासीं त माना 3 ॼणा हुया नामालूम, मतिलबु उन्हनि खे बुटूं वुटूं लॻल हुयूं, ॿिनि खे बुटूं लॻल हुयूं, हिकिड़े खे मास्क। त आॾो गाॾी बीहारियऊं, मुंहिंजी चाबी कढनि, मां सम्झो त दोस्त वोस्त आहिनि छा, बसि गाॾी वाॾी बीहारियऊं। हिननि वटि पिस्टल विस्टल हुया, लही आया चैम्बर वैम्बर करे चयो गाॾी वाॾी जो। मूंखां गाॾी वाॾी फसे आहिनि सीडी मां साईं 3 ॼणा उहे। ॿिनि ॼणनि खे पिस्टल हो, हिकिड़ो माना खाली गाॾी ते बीठो 125 हुई हुन वटि। नूरशाह जे आॾो ई बीठा। पोइ गाॾी फुरे वरी कहिड़े तरफ़ आया? गाॾी फुरे वरी मेड़ जी तरफ़ आया आहिनि, शहर तरफ़। हा, शहर जी तरफ़ आया आहिनि वरी। पोइ इहो हथियारनि सां ई साईं मूंखां सीडी मोटरसाइकिल खसी अथनि 24 मॉडल, ऐं उन खां बाद मूं वटि iPhone एक्सेस मैक्स, ऐं मूं वटि तक़रीबन 25-30 हज़ार रुपया खीसे में मौजूदु हुया। अधे वटि मोबाइल हुई, अधे वटि पैसा वैसा हुया। ॿिन्ही खां फुरे आहिनि। असां आया आहियूं थाणे ते NC वेंसी कराई आहे, का ख़बर ई न आहे छा। पुलिस चवे थी अचे, साहब अचे, कलाक ॾेढ थी वियो आहे बीठा आहियूं साहब इंतज़ार में, साहब बि कोन्हे को। कहिड़ो SHO आहे? SHO तुनियो आहे को, SHO असगर तुनियो आहे शायदि। ईअं बी सेक्शन थानो आहे। नाज़रीन, असां हिते मौजूदु हुयासीं मेड़ में। रोज़मरह वारदातूं बदलंदी पियूं वञनि। कल्ह मंगवाणी रोड सां क़तलु थियो आहे, उनखां अलावा ॿी वारदात ॿियूं थियूं आहिनि। ऐं अॼु हिन यूनिस कंबराणी खां 3 नामालूम फोरूं, मोटरसाइकिल, कैश रक़म, iPhone, ऐं हिन जो ॿियो दोस्त हुयो उनखां बि कैश रक़म ऐं iPhone फुरिया आहिनि। हीअ हिते थाणे ते पहुता आहिनि। हिननि NC कराई आहे, मगर SHO साहब अञा ताईं हिननि सां नाहे मिलियो।